أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا إذا تداينتم بدين إلا أجل مسمى فاكتبوه وليكتب بينكم كاتب بالعدل ولا يأب كاتب أن يكتب كما علمه الله فليكتب إلى آخر الآية رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته असां जॾहिं क़ुर पढ़ंदा आहियूं या तर्जुमे सां पढ़ंदा आहियूं या कंहिंखे अरबी ईंदी आहे जॾहिं उहो क़ुर सम्झंदा आहिनि त तर्जुमे सां जॾहिं क़ुर पढ़ी वेंदा आहियूं त असांखे जेके उन मां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे असांखे सम्झ में ईंदियूं आहिनि पर अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो त क़ुर ते रिफ्लेक्ट कयो ऐं क़ुर ते जेको आहे पॉन्डर कयो क़ुर ते रोशनी विझो क़ुर खे सम्झो त उन में जेके अंदरि नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि नंढा नंढा जेके लेसन्स आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला जी तरफ़ां उहे इलाही शयूं असांजूं क्लियर थींदियूं आहिनि उन सां त जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए थो सूर बकरा जी सभ खां वॾी आयत आहे सूर बकरा जी सभ खां वॾी आयत आहे आयत नंबर 282 282 आयत आहे सूर बकरा जी सभ खां वॾी आयत आहे हिनखे आयत देन बि चयो वेंदो आहे देन जो मक़सदु आहे त लोन तव्हां जॾहिं कंहिंखां लोन वठो था या लोन ॾियो था तव्हां लेन देन जो मामिलो कयो था इन आयत खे इन करे चवंदा आहिनि आयत देन त इलाही दफ़ा ईअं कॉन्सेप्ट हूंदो आहे इलाही माण्हुनि जो तव्हां मां इलाही जो कॉन्सेप्ट इहो हूंदो त मां अकाउंटिंग थो कयां मां मेडिकल थो पढ़ां मां इंजीनियरिंग थो पढ़ां मां कंप्यूटर सॉफ्टवेयर इंजीनियर थो थियां मां जेको आहे उहो फाइनेंस जी स्टडी थो पढ़ां मां इहे तालीम जेका आहे इन में डिग्री थो वठां मास्टर्स थो कयां इन में बैचलर्स थो कयां PhD थो कयां त तव्हां जॾहिं इहा तालीम वठंदा आहियो त इलाही माण्हुनि खे ईअं हूंदो आहे त हिकिड़ो रिग्रेट हूंदो आहे हिकिड़ी दिलि में शइ हूंदी आहे त मां जेको आहे दुनियावी तालीम थो वठां ऐं इन सां मूंखे आख़िरत में को बि इन जे तालीम जो को बि तालुक़ु न आहे मां इहा तालीम जेका आहे इहा दुनियावी तालीम आहे इहा दुनियावी तालीम थो वठां मां दीनी तालीम खे एतिरो टाइम नथो ॾेई सघां छो जो मां दुनियावी तालीम में मसरूफ़ आहियां पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे तव्हां मां इलाही माण्हू ईअं हूंदा आहिनि जॾहिं दीन खे पढ़णु शुरू कंदा आहिनि क़ुर पढ़ंदा आहिनि तफ़सीर पढ़ंदा आहिनि या फ़िक़्ह पढ़ंदा आहिनि पोइ उहा जेका दुनियावी तालीम अल्लाह ताला उन्हनि खे ॾिए थो उहा तालीम छॾे ॾींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि न मां सिर्फ़ु दीनी तालीम पढ़ंदुमि इहा जेका दुनियावी तालीम आहे इहा कंहिं बि कम जी न आहे इहा दुनिया में ख़तमु थी वेंदी इहा मूंखे को बि फ़ाइदो न ॾींदी पर मां हाणे दीनी तालीम पढ़ंदुमि मां तफ़सीर पढ़ंदुमि मां क़ुर जी हदीस जेका आहे उन ते फोकस कंदुमि मां जेको आहे फ़िक़्ह पढ़ंदुमि ला पढ़ंदुमि आलिम ऐं मुफ़्ती जो कोर्स कंदुमि पोइ दुनियावी तालीम छॾे ॾींदा आहिनि पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला इन शइ खे कीअं थो बयानु करे असांखे इन शइ खे कीअं ॾिसणु घुरिजे त हिन आयत में इहा तमामु वॾी आयत आहे मुफ़स्सिरीन तमामु जेको आलिम दीन आहिनि उन्हनि इलाही इन ते स्टडी कई आहे ऐं तक़रीबन चवंदा आहिनि 50 खां 55 मानाऊं जेके आहिनि उहे मुफ़स्सिरीन कढियूं आहिनि इन आयत जूं त जॾहिं तव्हां इबादत कयो था जॾहिं तव्हां मस्जिद में आहियो या तव्हां हज ते था वञो या तव्हां उमिरो था कयो त तव्हां एक्टिवली इबादत में मसरूफ़ आहियो पर जॾहिं तव्हां मस्जिद मां ॿाहिरि था निकिरो या हज तां वापसि था अचो जॾहिं तव्हां इबादत कयो था एक्टिवली तव्हां इबादत में मसरूफ़ आहियो त तव्हां आबिद आहियो असां छा आहियूं अब्द आहियूं अल्लाह जा बाना आहियूं सिलेम आहियूं त जॾहिं तव्हां मस्जिद में आहियो उमिरे ते था वञो हज था कयो क़ुर था पढ़ो बयान था ॿुधो या कंहिं बयान में वेठा हो तालीम वठो था त उनखे तव्हां चवंदो तव्हां आबिद आहियो ॿियो आहे अब्द जॾहिं तव्हां मस्जिद मां ॿाहिरि निकिरो था या उमिरे तां हज तां वापसि था अचो क़ुर पढ़णु बंदि था कयो या तव्हां जॉब ते था वञो तव्हां घर जी लाइफ में मसरूफ़ आहियो तव्हां अब्द उन वक़्तु बि आहियो चाहे तव्हां मोबाइल फ़ोन खणो या तव्हां TV ॾिसो या तव्हांजो वीकेंड हुजे तव्हां अल्लाह जा ॿाहना उन वक़्तु बि आहियो उनखे चवंदा आहिनि अब्द त असां वटि इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट वेठल हूंदो आहे त जॾहिं जेका दीनी तालीम आहे इहा सिर्फ़ु मस्जिद ताईं महदूद हुजे या कि अहिड़े सर्किल में महदूद हुजे जेको दीन जी तालीम ॾींदो हुजे जीअं उन में इहो इन सर्किल में इहा दीन जी तालीम हुजे बाक़ी असां जॾहिं जॉब ते वञूं असां जॾहिं यूनिवर्सिटीज़ वञूं असां जॾहिं कॉलेजिस वञूं असां जॾहिं वीकेंड ते पंहिंजे दोस्तनि सां गेट टुगेदर कयूं लंच ते वञूं डिनर ते वञूं या घर में पंहिंजे ॿारनि सां हुजूं त असां जेको आहे उहा तालीम डिस्कस न कयूं
इलाही तौर ते ईअं बि थींदो आहे कंपनी में वेठा हूंदा आहियूं पढ़ियल लिखियल माण्हू जेके मुस्लमान घर में पैदा थिया आहिनि ऐं उन्हनि सां गॾु गैदरिंग थींदी आहे त जॾहिं उन्हनि सां का ॻाल्हि दीन जी कर त उहे चवंदा आहिनि दीन जी ॻाल्हि न कर, असां हिते दीन जी ॻाल्हि न करणु आहियूं, हिते सियासत जी ॻाल्हियूं कयूं या ॿियूं ॻाल्हियूं कयूं, दीन जी ॻाल्हि असां सां न कर। छो जो दीन जी ॻाल्हि थींदी त हिते सही न थींदो, इन करे हिते जेको आहे दीन जी ॻाल्हि न कर। इहे ॿ शयूं सेपरेट करे छॾियूं आहिनि असां इन अॼुकल्ह जे दौर में, इहे ॿ शयूं सेपरेट थी वियूं आहिनि। त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे छा थो ॿुधाए इन जे बारे में त इहा जेका तालीम आहे इन तालीम में छा आहे, जॾहिं इहा आयत नाज़िल थी, जॾहिं इहा आयत सभ खां वॾी आयत क़ुर जी जेका सूरह बक़रा में आहे इहा नाज़िल थी त उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में हुया, मदनी आया इहा मदीने में हुया। ऐं इहा तव्हां सभिनि खे ख़बर आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिखी बि न सघंदा हुया ऐं पढ़ी बि न सघंदा हुया। ऐं उन मां जेके इलाही मुस्लमान हुया उहे उन्हनि खे बि लिखणु न ईंदो हुयो ऐं उहे उन्हनि खे इलाही मां पढ़ण बि न ईंदो हुयो। कंहिंखे लिखणु ईंदो हुयो त अरबी लिखंदा हुया ऐं अरबी जॾहिं क़ुर जेको आहे पथरनि ते या काठी जे टुकड़नि ते इन्हनि ते जेके आयात लिखंदा हुया, पोइ उन्हनि मां कंहिंखे अकाउंटिंग फाइनेंस इहे शयूं न ईंदियूं हुयूं या अहिड़े क़िस्म जी तालीम जेका आहे उहा न हूंदी। त उन वक़्तु जेके उन्हनि मां चंद माण्हू हुया जंहिंखे इहा तालीम हूंदी हुई, छाजी अकाउंट्स जी तालीम, छाजी तालीम हूंदी, अकाउंट्स जी तालीम हूंदी। ऐं उहे जेके हुया उहे उन्हनि उहा तालीम किथां हासिलु कई, उहा तालीम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त उन्हनि हासिलु न कई, उहा तालीम जेको असहाबा सगोरनि खां त उन्हनि हासिलु न कई हूंदी। उहा जेका तालीम हासिलु उन्हनि कई उहो जेको सोर्स हुयो उन्हनि जो सोर्स हुयो नॉन मुस्लिम सोर्स। उहे जंहिं तालीम उतां जितां हासिलु कई उहे मुस्लमान न हुया, पर उन्हनि खे अकाउंट्स जे बारे में इहा शइ ख़बर हूंदी हुई। हाणे जॾहिं तव्हां कंहिंसां बि का बिज़नेस डील कयो था या तव्हां कंहिं कंपनी खां का शइ वठो था, इलेक्ट्रॉनिक्स जी शइ हुजे या कहिड़े बि क़िस्म जी शइ हुजे, त तव्हां उन खां शइ वठो था, तव्हां चओ था पैसा जेके आहिनि मां इंस्टॉलमेंट में ॾींदुमि 10 महीननि में, 1 ईयर में, 2 ईयर्स में। तव्हां जॾहिं उहे पैसा एतिरे अरसे में ॾियो था त तव्हांजे विच में उन कंपनी जे विच में हिकिड़ो एग्रीमेंट थींदो आहे, हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट थींदो आहे। त उहो कॉन्ट्रैक्ट जेको आहे उहो हर को नथो लिखी सघे। तव्हां इंग्लिश ॻाल्हाए सघो था, इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां उहे लॉज़ उहे कानून जेके उन कॉन्ट्रैक्ट में लिखी सघो। अगरि हीअं थिए त हीअं थिए, अगरि शइ भॼी पए त हुनजी वारंटी कोन्हे, अगरि शइ ख़राबु थिए कहिड़ी कहिड़ी शइ जे करे वारंटी आहे। त 10-15 पेजिस जो हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट हूंदो आहे। तव्हांखे चयो वेंदो आहे त तव्हां एग्री आहियो त हिते साइन कयो ऐं उन ते तव्हांखे साइन करणी पवंदी आहे। मुंहिंजो न आहे ख़्यालु त उहो कोई अॼुकल्ह जे दौर में उहो कोई पढ़ंदो आहे। अॼुकल्ह त डिजिटल कॉन्ट्रैक्ट्स अची विया आहिनि, मोबाइल फ़ोन ते चवंदा आहिनि तव्हां ॾे कॉन्ट्रैक्ट मोकिलींदा, उन ते सिग्नेचर कयो। त उहो हिकिड़ो एग्रीमेंट हूंदो आहे तव्हांजे विच में ऐं उन कंपनी जे विच में। त उन एग्रीमेंट खे जेको एग्रीमेंट तव्हांजे विच में ऐं कंपनी जे विच में आहे उहो इन करे हूंदो आहे त सुभाणे को मसइलो न थिए। ईअं ई जॾहिं को पर्सनल तव्हां कंहिंखां पैसा था वठो या तव्हां कंहिंखे पैसा ॾियो था, तव्हां कंहिंखे पैसा वठो था या कंहिंखां पैसा ॾियो था, त अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो त उहा शइ तव्हां छा कयो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ओ मोमिनो, इज़ा तदायनतुम बिदैनिन इला अजलिन मुसम्मन फक्तुबूहु, जॾहिं कंहिं ठहिरायल मुदत ताईं तव्हां लेन देन जो मामिलो कयो, कर्ज़ जो मामिलो कयो, देन, तॾहिं उनखे लिखो। फक्तुबूहु त उनखे लिखो। इन मां छा मुराद आहे? जॾहिं तव्हां कंहिंखे पैसा ॾियो था त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, उहो मूंखे ॿुधाए पियो, चए मुंहिंजो हिकिड़ो क्लोज़ दोस्त हुयो, असां डेली मिलंदा आहियूं, उनखे पैसनि जी ज़रूरत हुई, उन मूंखां पैसा वरिता। जॾहिं उन मूंखां पैसा वरिता चई त मां 1-2 महीननि खां पोइ तोखे वापसि ॾींदुमि। मां उनखे पैसा ॾेई छॾिया। फस्ट टाइम उन मूंखां घुरिया, मूंखे उमेदु न हुई त इहो घुरंदो, पर उन पैसा घुरिया, मां उनखे ॾेई छॾिया, मूं वटि पिया हुया। 2 महीना गुज़री विया, 3 महीना गुज़री विया, 4 महीना गुज़री विया। चई मूंखे उनखां वठंदे बि घुरण में बि शर्म पिए, उहो ॾाढो सुठो दोस्त हुयो, त मां इन खां कीअं घुरां पैसा। चई साल खां पोइ, 1.5 साल खां पोइ वक़्तु एॾो आयो जो मूंखे पैसनि जी ज़रूरत पई। मां उन ॾे वियो, मां चयोमांसि तूं फलाणे महीने मूंखां पैसा वरिता हुया, त हाणे मूंखे जेको आहे ज़रूरत आहे, महिरबानी करे इहे मूंखे पैसा वापसि ॾे, ऐं मां इहो ॾिसां थो त तो वटि हाणे इहे हूंदा बि सही, तुंहिंजा हालात हाणे ठीकु आहिनि। त जंहिं पैसा वरिता हुया उहो उन चयोसि त मां तोखां पैसा छो वठंदुसि, मां तोखां पैसा छो वठंदुसि, मूंखे त पैसनि जी ज़रूरत न, मां तोखां पैसा न वठंदुसि। हाणे हिते 2 ॻाल्हियूं थी सघनि थियूं, या त हुनखे वाक़ई में विसरी वियो त हुन पैसा वरिता हुया, या त उहो जेको आहे हरूभरू कंदो हूंदो
पर जेको पैसा ॾियण वारो हूंदो उहो छा सोचींदो, उहो इहो ई सोचींदो त इहो ॼाणी वाणी जेको आहे यादि नथो करणु चाहे, या तव्हां कंहिंखे पैसा ॾियो था उहो तव्हांखे चए थो महीने खां पोइ मां वापसि ॾींदुमि, हिकिड़ो महीनो गुज़री वियो, पोइ चवंदुसि हा मां तोखे 2 महीना चया पर अञा त महीनो गुज़रियो आहे, मां तोखे 3 महीना चया अञा त हिकिड़ो महीनो गुज़रियो आहे, तूं जेका महीने तव्हां चवंदुसि न तूं महीने खां पोइ चयो, चए न न तोखे ग़लती थी आहे, मां 2 ॾींहंनि खां पोइ चयो। त इहो जेको प्रॉब्लम थिए थो ॿिनि पार्टीज़ में, ॾियण वारे खे बि ऐं वठण वारे लाइ बि, इहे जेके प्रॉब्लम्स क्रिएट थियनि था, इहे प्रॉब्लम्स छा था कनि, छो जो इंसानु जेको आहे उहो विसरी वञे थो। इहा हिकिड़ी इंसान जी अल्लाह सुब्हानो ताला नेचर ठाही आहे, विसरण का हिकिड़ी आम शइ आहे ऐं इंसान खां विसरी सघे थो। त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त जॾहिं तव्हां कंहिंखे का शइ ॾियो या तव्हां पैसा वठो या ॾियो, तव्हां लेन देन जो मामिलो कयो त तव्हां विच में एग्रीमेंट कयो, तव्हां शयूं लिखो। हाणे लिखण लाइ जेके हूंदा आहिनि उहे एक्सपर्ट हूंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त उहे एफिडेविट्स ठाहींदा आहिनि या उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त लिखिबो कीअं, उन्हनि हिकिड़ी तालीम हासिलु कई हूंदी आहे। हर को माण्हू इहा शइ लिखी नथो सघे। उहे लिखण वारा जेके हूंदा आहिनि उहे जेके वॾा बिज़नेस हूंदा आहिनि उन्हनि में लिखण वारा लीगल एडवाइज़र्स हूंदा आहिनि। हाणे लिखण वारे खे मिसाल जे तौर ते मां वञा थो उनखां लिखायां थो, मां उनखे पैसा थो ॾियां लिखाइण जा, पोइ कंपनी जो मालिक आहे उहो वञे थो कंहिं लीगल एडवाइज़र ॾे पंहिंजी कंपनीज़ लाइ लिखाए थो, चए थो मूंखे इहे शयूं खपनि, त उहो उनखे पे थो करे। त उहो लिखण वारो छा थो करे, सॼे जेके फेवर में जेके बि पॉइंट्स आहिनि उहे कंपनी वारे जी फेवर में थो लिखे, ऐं जेको कस्टमर उन खां शइ वठंदो उन जी फेवर में का बि शइ नथो लिखे। त अल्लाह सुब्हानो व ताला चए थो त वल यक्तुब बैनकुम कातिबुम बिल अदल, ऐं अव्हां जे विच में लिखंदड़ खे इंसाफ़ सां लिखणु घुरिजे। हाणे उन वक़्तु मदीने में मुस्लमान जेके चंद मुस्लमान हुया ऐं उन मां जेके लिखण वारा हुया, जेके एग्रीमेंट्स बिज़नेस डील्स इहे जेके लिखंदा हुया उहे मुस्लमान न हुया, उहे यहूद हुया, क्रिश्चियंस हुया। उहे लिखण वारा जेके हुया बि चंद। त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त उहे जॾहिं लिखंदड़ जेके हुजनि उहे इंसाफ़ सां उन्हनि खे लिखणु घुरिजे, उन में का नाइंसाफ़ी न कनि। त जेको पार्टी उन खां लिखाए थी उहो उनखे पे थो करे, पैसा थो ॾिए, इन जो मक़सदु इहो न आहे त उहो जेको आहे उहा शइ उन जे हक़ में सिर्फ़ु लिखे, बाक़ी ॿी पार्टी जे हक़ में न लिखे। अल्लाह सुब्हानो ताला चए थो उहो इंसाफ़ सां लिखे, अदल सां लिखे। वला या भया कातिबुम ऐं यक्तुब कमा अल्लमहुल्लाहु फल यक्तुब, ऐं जीअं खेसि अल्लाह सेखारियो लिखंदड़ लिखे खां ऐं लिखण खां इनकार बि न करे। अल्लाह सुब्हानो ताला हिते तमामु स्ट्रॉन्ग, तमामु बहितरीनु मैसेज थो ॾिए त जेको लिखण वारो आहे, उन वक़्तु चंद लिखण वारा हुया उन वक़्तु मदीने में, त लिखण खां इनकार बि न करे ऐं ओड़े नमूने लिखे जहिड़े नमूने अल्लाह सुब्हानो ताला उनखे सेखारियो आहे। इन मां छा मक़सदु आहे, अल्लाह सुब्हानो ताला सेखारियो आहे अल्लमहुल्लाहु फल यक्तुब, त अल्लमहुल्लाहु मतिलबु जीअं अल्लाह सुब्हानो ताला उनखे सेखारियो आहे त ओड़े नमूने लिखे। इन मां छा मुराद आहे, तव्हां जेका शइ लिखो था, जेका शइ पढ़ो था, तव्हांखे तव्हांजे उस्ताद सेखारी हूंदी। तव्हां हिते अल्लाह सुब्हानो ताला चए थो जीअं अल्लाह सुब्हानो ताला सेखारियो आहे, जीअं अल्लाह सुब्हानो ताला ॿी जॻह ते फरमायो आहे अल्लमहुल क़ुरान, मां तव्हांखे जीअं क़ुरान सेखारियो आहे, तव्हांखे क़ुरान जीअं सेखारियो आहे। ऐं ॿी जॻह ते अल्लाह सुब्हानो ताला चए थो मां तव्हांखे तव्हांजी तालीम ॾिनी आहे, तव्हां जेको आहे ॾिसो त कीअं इहा तालीम तव्हांखे ॾिनी आहे, तव्हां सम्झो था पंहिंजियूं शयूं, प्रेज़ेंट जूं शयूं, मुस्तक़बिल शयूं, इहा अल्लाह सुब्हानो ताला तालीम ॾिनी आहे। हिते अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो मां जीअं उन्हनि खे तव्हांखे सेखारियो आहे, छाजी कहिड़ी तालीम, अकाउंट्स जी तालीम। छो जो ज़ाहिरी ॻाल्हि लिखण वारो जेको हूंदो उहो उनखे अकाउंटिंग ईंदी हूंदी, उनखे फाइनेंस जो प्रॉब्लम्स ख़बर हूंदा, उहो ई लिखंदो, बाक़ी आम माण्हू नथो लिखी सघे। त अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो इहा तालीम उन खे ॾिनी आहे अल्लमहुल्लाहु, त जेके जीअं अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे सेखारियो आहे। हाणे जॾहिं अल्लाह सुब्हानो ताला आदम अलैहिस्सलाम खे ठाहियो त आदम अलैहिस्सलाम लाइ अल्लाह सुब्हानो ताला फरमायो त अल्लम आदमल अस्माअ कुल्लहा, त आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानो ताला सभिनि शयुनि जा नाला सेखारिया। हाणे अस्मा जेको लफ़्ज़ आहे उहो अरबी जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे टर्मिनोलॉजी, जेके असां सिंधी में चवंदा आहियूं इस्तिलाहात। त कंहिं बि शइ जॾहिं तव्हां का बि तालीम हासिलु कयो था, कहिड़ी बि क़िस्म जी तालीम हुजे, चाहे उहा मेडिकल जी हुजे, इंजीनियरिंग जी हुजे, चाहे उहा फाइनेंस जी हुजे, चाहे उहा कंप्यूटर्स जी हुजे, तव्हां जॾहिं तालीम उहा हासिलु कयो था त तव्हांखे जेके मेन शइ हूंदी आहे, डेफिनेशन हूंदी आहे, टर्मिनोलॉजी हूंदी आहे, जेका तव्हांखे सम्झणी पवंदी आहे। तव्हां बेसिक में टर्मिनोलॉजी सम्झंदा आख़िर में तव्हां कंक्लूजन ते, रिज़ल्ट ते पहुचंदा आहियो। त उहा जेका टर्मिनोलॉजी आहे उनखे अरबी में चवंदा आहिनि अस्मा।
त अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो त आदम अलैहिस्सलाम खे मां हर शइ मां हर शइ जी टर्मिनोलॉजी सेखारी। हाणे तव्हां का शइ सिखी आहे, चाहे उहा फाइनेंस अकाउंट्स जी तालीम हुजे या इंजीनियरिंग जी तालीम हुजे, कंप्यूटर जी तालीम हुजे, तव्हां जेको टीचर आहे, तव्हां वञो था सिखणु कंहिंखां, तव्हां जेको टीचर आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे टीचर खे कंहिं सेखारियो हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे उस्ताद खे कंहिं न कंहिं सेखारियो हूंदो। त इहा जेका चेन वञी वञी त आदम अलैहिस्सलाम ताईं जेका सॼी तालीम आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो इहा तालीम जेका आहे मुंहिंजे तरफ़ां आहे, इहा तालीम आदम अलैहिस्सलाम जेका आहे उहा सेखारी। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे अस्माउ कुल्लहा सॼी तालीम ॾिनी ऐं उन्हनि जेको आहे हेठि तालीम जेको आहे उन्हनि सॼी तालीम फैलाई। त जीअं तव्हां दुनिया जी तालीम हासिलु था कयो उहा बि अल्लाह जे तरफ़ां आहे, दीनी तालीम जेका आहे उहा बि अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां आहे। हाणे मदीने में जेके माण्हू हुया लिखण वारा, उन्हनि इहा तालीम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां न वरिती, उन्हनि इहा तालीम जेको आहे असहाब सगुरनि खां न वरिती। उन्हनि तालीम जो उन्हनि जो सोर्स कहिड़ो हुयो? उन्हनि जो सोर्स हुयो जेके मुस्लमान न हुया उन्हनि खां तालीम वरिती। अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि खे हुकुम थो करे जॾहिं तव्हां लिखो त अदल सां लिखो ऐं जीअं मां तव्हांखे सेखारियो आहे। त तव्हांखे जेका बि तालीम मिले थी इहा अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां आहे। त इहा अगरि तव्हां उन तालीम खे सही इस्तेमालु कयो था, छो जो इहे आयात जेके आहिनि अल्लाह सुब्हानहू ताला असांखे ॿुधाए थो त तव्हां खे मिसाल जे तौर ते का कम्यूनिटी खे, तव्हां सोसाइटी खे जंहिं बि तालीम सां, जंहिं बि शइ सां बेनिफिट था ॾियो, फ़ाइदो था ॾियो, उहा तालीम सॼी अल्लाह जे तरफ़ां आहे। छो जो अगरि इहे शयूं न हुजनि, मिसाल जे तौर ते तव्हांखे प्रॉपर्टी जी लेन देन ऐं पैसनि वठण जी लेन देन, तव्हां गाॾी था वठो, तव्हां प्रॉपर्टी था वठो, प्रॉपर्टी सेल था कयो, त इन्हनि जी हिकिड़ी एग्रीमेंट थींदी आहे, हिकिड़ो इन्हनि जो कॉन्ट्रैक्ट थींदो आहे, उहो तव्हां साइन कंदा आहियो, ॿी पार्टी बि साइन कंदी आहे। अगरि इहे शयूं न हुजनि त इलाही प्रॉब्लम्स क्रिएट थियनि। त अल्लाह सुब्हानहू तव्हां इन जो मक़सदु जेको लिखण वारो आहे उहो तव्हांखे बेनिफिट थो ॾिए, कम्यूनिटी खे बेनिफिट थो ॾिए। जीअं को डॉक्टर आहे तालीम हासिलु करे थो, कम्यूनिटी खे बेनिफिट थो ॾिए, इंजीनियर आहे उहो तालीम हासिलु थो करे, उहो कम्यूनिटी खे बेनिफिट थो ॾिए। त इहो कॉन्सेप्ट त मां दुनियावी तालीम हासिलु थो कयां, मूंखे दुनियावी तालीम न खपे, मां दीनी तालीम हासिलु करणु थो चाहियां, मां दुनियावी तालीम छॾे ॾींदुमि। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे असां जेको आहे सेपरेट करे छॾियो आहे, पर 10-20 साल अॻु में इहे ॿ शयूं गॾु हुयूं, इहे ॿ शयूं गॾु हुयूं। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे हाणे सेपरेट कयो वियो आहे। त जॾहिं तव्हां कॉलेज में हुजो, यूनिवर्सिटी में हुजो, जॾहिं तव्हां पार्टीज़ में हुजो, जॾहिं तव्हां गैदरिंग्स में हुजो, त उते इस्लाम जी ॻाल्हि न कयो, उते दीनी ॻाल्हि न कयो, उते सिर्फ़ु दुनियावी ॻाल्हि हुजे। त इहे शयूं असांखे सम्झणु घुरिजनि त जेका बि तालीम आहे उहा अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां आहे। दीन जेको आहे असां जॾहिं मस्जिद में अंदरि आहियूं तॾहिं बि आहे, असां हज ते उमिरे ते था वञूं तॾहिं बि आहे, जॾहिं तव्हां मस्जिद मां ॿाहिरि था निकिरो, तव्हां पंहिंजी जॉब ते था वञो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको महिनत थो करे अल्लाह सुब्हानहू ताला हुन सां मुहबत थो करे, हुन सां मुहबत थो रखे। केरु? अल्लाह सुब्हानहू व तआला जेको महिनत थो करे। जॾहिं तव्हां जॉब ते वञो था त तव्हां सां अल्लाह सुब्हानहू व तआला मुहबत थो करे। त असांखे घुरिजे त जेका बि तालीम आहे असां उनजो सही इस्तेमालु कयूं ऐं उन तालीम सां जेतिरो ॿियनि खे फ़ाइदो पहुचे असां उहो फ़ाइदो ॾेई सघूं। ईअं नाहे त तव्हां जेको आहे अकाउंट्स जी तालीम वरिती, तव्हां किथे जॉब था कयो, पैसा था वठो, त बसि तव्हां उहा तालीम जेका आहे दुनियावी तालीम थी वई। न, पैसा तव्हां वठो था, इट्स ओके, पर उन सां गॾु इहा हिकिड़ी इबादत बि आहे। त तव्हां वञो था, तव्हां ऑनेस्टी सां जॉब कयो था, उनजी तव्हांखे सैलरी मिले थी ऐं तव्हां घर खणी था अचो, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे उन्हनि खे फीड था कयो, इहो बि हिकिड़े क़िस्म जी इबादत आहे। ईअं माण्हू न सम्झे त इहा जेका तालीम आहे दुनियावी तालीम, इहा सिर्फ़ु दुनिया में ख़तमु थी वेंदी, मां इहा तालीम जेका आहे उहा छॾे वेंदुसि ऐं मां पंहिंजो टाइम थो ज़ाया कयां। न, अल्लाह सुब्हानहू ताला जेका तव्हांखे तालीम ॾिनी आहे, उन तालीम में, उन शोबे में, उन प्रोफेशन में तव्हां टॉप कयो, उहा तालीम हासिलु कयो। जेका बि तव्हांखे सम्झ में शइ अचे थी उन शइ खे हासिलु कयो ऐं उन शइ में टॉप करण जी कोशिशि कयो। त जीअं ॿिया माण्हू ॾिसनि, जेके नॉन मुस्लिम्स आहिनि उहे ॾिसनि त मुस्लमाननि वटि बि इहा तालीम आहे ऐं उन्हनि खे बि इहा ख़बर आहे। छो जो तव्हां जॾहिं इहा तालीम हासिलु कंदव त तव्हां इन तालीम सां फेयर कंदव, जस्टिस कंदव, अदल कंदव। पर जेको नॉन मुस्लिम हूंदो, थी सघे थो उहो पैसा वठे, उनखे अल्लाह जो ख़ौफ़ न हूंदो, त उन तालीम जो ग़लति इस्तेमालु करे सघे थो। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त असांजी जेके कॉन्सेप्ट्स आहिनि इहे त असां इन्हनि शयुनि खे सम्झी सघूं। अल्लाह सुब्हानहू ताला असां सभिनि खे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।